जय झूलेलाल। मां वासु श्राव दुबई में तव्हां सभिनी नए साल जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं थो ॾियां। शल वधो विझो, ख़ुशि हुजो, ख़ुशहाल रहो। मुंहिंजे मक़सदु चवण जो इहो आहे नए साल में कि असां सिंधी ॿोली खे क़ाइमु रखूं, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नंढे ॿारनि खे, पंहिंजे घर वारनि खे सिंधी ॻाल्हाइण जे लाइ हुनखे फोर्स करियो कि भई सिंधी ॻाल्हायो, जो सिंधी भाषा हमेशह रहे। असांजी सुञाणप छा आहे? असांजी सुञाणप हिकिड़ी त आहे सिंधी। केरु पुछंदो कौन है तुम? सिंधी है। बराबरि चवंदा आहियूं सिंध जा आहियूं, पर सिंधी आहियूं। सिंधी खे, सिंधियत क़ौम खे बचाइण लाइ, सिंधी ज़बान खे बचाइण जे लाइ तव्हां माइटनि खे, वॾनि खे इहो फर्ज़ु थो थिए पंहिंजे ॿारनि खे घर में इनकरेज करियो कि भई सिंधी ॻाल्हायो, सिंधी सिखो। न त जेको ॿियो सिस्टम आहे असांजो सिखण जो, तव्हां वटि घणी सिस्टम आहिनि असांजा, जेका आशा जान तव्हांखे टेलीविज़न, टीवी, वीडियो ज़रिए ॿुधाईंदी आहे। महिरबानी करे सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु रखो, उन में असांजी शान आहे। जी सिंध, जय हिंद।